सो दोस्तों इन वीडियो में असां पढ़ूं था क्यूब रूट्स। पोएं वीडियो में पढ़ियासीं स्क्वायर रूट्स, हाणे था पढ़ूं क्यूब रूट्स। लफ़्ज़ स्क्वायर जो मतिलबु आहे पावर 2 ऐं लफ़्ज़ क्यूब जो मतिलबु आहे टे। सही आहे, पावर टे। यानी जेकॾहिं चवां 2 पावर 2 त चवंदुमि इहो 2 स्क्वायर आहे, पर जे चवां 2 पावर टे त चवंदुमि इहो आहे 2 क्यूब। छा 2 क्यूब? त 2 क्यूब जो मतिलबु छा हूंदो आहे त जेको बेस आहे यानी 2 उहो पाण में घणा दफ़ा ज़रब हूंदो? 3 दफ़ा ज़रब हूंदो। ठीकु आहे, त 2 क्यूब जो जेको जवाबु आहे उहो छा थो थिए हिते? 8 थो थिए। ठीकु आहे, क्यूब रूट खां अॻु में क्यूब पढ़णु लाज़मी आहे। 3 जो क्यूब छा थो थिए बाबा? 3 जो थो थिए 3 3 3 27 थो थिए। ठीकु आहे, ऐं 4 जो क्यूब छा थो थिए? यानी 4 टे दफ़ा पाण में ज़रब कयो त 4 4 ऐं 4। ठीकु आहे, त इहो थी वियो 64। त हीअ जेके आहिनि हीअ छा आहिनि? क्यूब्स हुया। पर हाणे असां पढ़ंदा आहियूं त क्यूब रूट छा आहे। सही आहे, लेट मी ड्रॉ इट एंड नाउ वी आर स्टार्टिंग क्यूब रूट। सो क्यूब रूट छा आहे? क्यूब रूट जी सिंबल हीअ स्क्वायर रूट जी सिंबल ई, ऐं जेकॾहिं अॻियां हिन जे टे अची वञनि नंढा त इहा थी वई क्यूब रूट जी सिंबल। क्यूब रूट जी सिंबल आहे इहा। हाणे जेकॾहिं अंदरि अची वञे 8 त बाबा 8 जो क्यूब रूट कढो त साॻे तरीक़े सां तव्हां छा कंदव? जेको मां तव्हांखे तरीक़ो स्क्वायर रूट में ॿुधायो त तव्हां इन जी LCM कढंदव स्टार्टिंग विद द 2। 2 टाइम 4 इज़ 2। अगरि 2 जो टेबल लॻंदो त हणंदा वेंदव, जॾहिं 2 जो टेबल खुटे त पोइ 3 जो ट्राए कंदासीं। 2 टाइम 2 इज़ 4 1। ठीकु आहे, हे घणा दफ़ा आहिनि? 3। त मां इन क्यूब रूट में हाणे 2 मल्टीप्लाई बाय 2 8 जी जाइ ते रखी सघां थो, छो त इहे 8 जा ई फैक्टर आहिनि। सही आहे न? हाणे स्क्वायर रूट में छा पिया कयूं? जोड़ो जोड़ो ॿाहिरि पियो निकिरे। हाणे हिन में वरी टे मेंबर गॾे करे जॾहिं ॿाहिरि ईंदा आहिनि त उहो हिकु थी ईंदो आहे। सही आहे, जॾहिं टे मेंबर गॾिजी ॿाहिरि निकिरनि हिन में क्यूब रूट मां त उते हिनजो जवाबु ईंदो आहे 2। यानी जवाबु बि हिन जो 2 ई आहे, क्यूब रूट 8 जो। हे त नंढड़ो हुयो क्वेश्चन। हाणे त पाण कोई वॾो क्वेश्चन पढ़ूं हिन खां, ऐं उहो तव्हांखे ॿुधायां थो त कीअं थो थिए। मिसाल 64 आहे। हिन जवाब मां पहिरियों तव्हांखे ॿुधायो त 4 आहे, पर ॾिसिजो कीअं थो 4 अचे। 64 ॿिनि जी टेबल ते 32 16 8 4 2 1 हे आयो, माना 6 दफ़ा अथसि 2। त माना हिन जी जाइ ते मां लिखी सघां थो त क्यूब रूट 1 2 3 4 5 6। ठीकु आहे, माना मां हिन जी जाइ ते लिखी सघां थो 6 दफ़ा 2, छो त हिन जा फैक्टर आहिनि। हाणे क्यूब रूट में मां छा ॿुधायो त जेके टिनि जा जोड़ा आहिनि, टे आहिनि जेके अदद नंबर, उहे जॾहिं ॿाहिरि ईंदा आहिनि क्यूब रूट मां त उहो सिंगल बणिजी निकिरंदा आहिनि। त हिन में टे जा ॾिसंदा आहिनि त घणा आहिनि? हे 3 बि हुया हिते, इहो बि हिकु थी निकिरी आयो, ऐं ॿिया बि 3 हुया, इहो बि हिकु थी निकिरी आयो। हाणे हीअ जेके पाण में निकिरी आया ॿाहिरि नंबर, इहे पाण में ज़रब थींदा त जवाबु छा थो अचे? 4। यानी हिन जवाबु छा थियो? 4। ठीकु आहे, सो अहिड़े हिसाब सां कहिड़ा बि क्वेश्चन अचनि। मिसाल हिकिड़ो ॿियो था कयूं पाण त मां लेट मी ड्रॉ इट। असल में छा आहे त हीअ वीडियो मां चवां थो त नंढे खां नंढो कयां, इन करे मां हिकु एग्ज़ाम्पल चवां थो ॾियां। पर हाणे मां ॿियो एग्ज़ाम्पल चयो आहे त इन करे ॿियो ॾेई थो छॾियां। त लेट सपोज़ असांजो आहे 27 जो क्यूब। त 27 खे छा कंदासीं? 3 जी टेबल लॻंदी आहे, 2 जी न लॻंदी आहे। 9 त्रिकी 27, 3 त्रिकी 9, 1 त्रिकी 3। हाणे मां हिन 27 जी जाइ ते रखां 3 दफ़ा 3, छो त हिन जा फैक्टर आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं हिन मां हीउ निकिरी ॿाहिरि निकिरंदो त 3 जो जेको 3 हूंदा आहिनि पाण में, ग्रुप 3 जो,
जॾहिं अंडर इन क्यूब रूट मां टिनि जो ग्रुप जॾहिं ॿाहिरि ईंदो आहे त पोइ उहो सिंगल बणिजी निकिरंदो आहे। अच्छा, हिन सां गॾु ॿियो बि हुजे हा त पोइ उहो बची हिन सां ज़रब ते हाणे न आहे, इन करे असां वधीक हिनखे न छॾींदासीं। 3 हिन जो जवाबु आहे। हाणे जेकॾहिं हिकिड़ो जवाबु हीअं निकिरे तव्हांजो, मिसाल 2 2 2 5 5 5, ठीकु आहे। अगरि हीअं निकिरे ऐं अॻियां अहिड़ो को वॾो नंबर हुजे जंहिंजा एतिरा फैक्टर निकिरी अचनि, अच्छा क्यूब रूट हूंदो त सम्झी वञो हुते ज़रूरु टिनि जा जोड़ा ज़रूरु निकिरंदा तव्हांजा। हाणे इन मां 2 निकिरी ईंदा, इन्हनि 3 मां 5 ईंदा ऐं इन्हनि 3 मां 7 ईंदा। इहे 3 पाण में ज़रब थींदा, 2 5 10 10 7 70। जवाबु छा आयो? माना 70 आहे। कंहिं बि नंबर जा अगरि सभु फैक्टर हुजनि हा त हुनजो जवाबु 70 अचे हा। ठीकु आहे, त क्यूब रूट इहो ई आहे। सिंपली LCM कढो, LCM कढी पोइ हुनखे 3 जा जेके ग्रुप्स मां हिकिड़ो नंबर ॿाहिरि कढो ऐं उन खां बाद में सिंपली हुननि खां ज़रब कराए जवाबु कढो। उमेदु आहे वीडियो सम्झ में आयो हूंदो। नेक्स्ट वीडियो में को नओं टॉपिक खणी अवां ॾाढो हाज़ुरु थींदुसि। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।